लालू, ओ लालू, लालू, अरे ओ लालू, लालू घर में कोने? इन्हें भागे जो घर में पेट टिके ही कोने। केड़ा आयो आ? बाजार मोकिलियो थी मास कम सां। चङो चङो। छा त कविता ठाही आहे। तबियत बेज़ार आ, तुंहिंजो इंतज़ार आ। दिल बेकरार आ, तुंहिंजो इंतज़ार आ। शीला, ओ शीला, कल में कपां जी वेठी आई छा? तबियत बेज़ार आ, तुंहिंजो इंतज़ार आ। दिल बेकरार आ, तुंहिंजो इंतज़ार आ। आहे सिर्फ़ तुंहिंजी, ॿी न कंहिंजी ताक़त आ। चाहियां सिर्फ़ तोखे, ज़ुबान ते तुंहिंजी। शीलू शीलू, पर थियो छा? छो थी वञी? बस कर बाबा, बस कर। इएं पारां था छो वेठी कढी? तोखे रोअंदो ॾिसी पाड़े वारा सम्झंदा हिन घर मां पक ई पक को वियो। अरे पाड़े वारनि खे जेको सम्झणो हुजे न वञी मां सम्झनि, शल टंग भॼेनि। पर थियो छा आहे? अरे कुझु त शर्म कयो। मां मरी वञा न पोइ वञी ॿीअ सां प्यार कजो। मुंहिंजे जीअरे जाॻंदे वञी ॿीअ खे त पहाड़ खे मुंहिंजे घर आणियो। पहाड़? छाजी पहाड़? कहिड़ी पहाड़? पहाड़? मूं सभु ॿुधी वरितो आहे। तव्हां इहे प्यार भरियूं चिठियूं मुंहिंजी पहाड़ खे ई लिखी रहियो हो न? छा पिया चओ? हाँ, हुन बिना मुंहिंजी तबियत बेकार आहे, मूंखे हुनजो इंतज़ार आहे। अड़े कॾहिं कयो अथव मुंहिंजो इंतज़ार? कॾहिं लिखी अथव मूंखे प्यार भरी चिठी? शल टंग भॼेसि। ओहो, हाणे हिन चड़ीअ खे कीअं सम्झायां त ही प्रेम पत्र न, रचना आहे, कविता। हाँ, हिक तरफ रचना ऐं ॿी तरफ कविता। ये ॿई निभागियूं आहिनि किथे? शल ॿिन्ही जो टंगूं भॼनि। अरे बस कर, घणनि जूं टंगूं भॼंदीअं? हाँ, पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। ॿुधायो। हा, ॾिस मां शाइर आहियां न? हाँ, त हीअ मुंहिंजी नई कविता आहे, रचना आहे। त इएं चओ न त गीत लिखियो अथव, गीत। तूं कुझु चवंदी त चवां न? ऐं मूंखे केॾी ख़बर त तुंहिंजो अकुल ॾाई खुड़ीअ में हूंदो? हाँ, एतिरी बेवकूफ़ हूंदी मूंखे ख़बर कोन हुई। छा मां बेवकूफ़ आहियां? बेअकुल आहियां? ॿियो न त छा? न तूं नाराज़ न थी। हा, पहिरियों ॿुधायो त तव्हां ही जेको कुझु बि लिखियो आहे मुंहिंजे लाइ लिखियो अथव न? लिखियो त कोन्हे, पर हा करणी पवंदी, न त वरी बंभण ॿारींदी। हा, सभु कुझु तुंहिंजे लाइ लिखियो आहे। सच न त वरी कूड़। ये बांस छाजी निकती है? ओ शल टंग भॼेसि। मां त भुलिजी वियसि, गैस ते खीर रखी आई हुअसि। तव्हांजी इन रचना ऐं कविता ऐं चक्कर में असुल। अरे मुंहिंजो खीर। शल टंग भॼेसि। रचना ऐं कविता। शीला, अरे ओ शीला, अरे भाई तुंहिंजो खीर बची वियो हुजे त मुंहिंजे लाइ चांहि खणी अच। अरे जल्द अच, चांहि बिना साह पियो थो निकिरे।
हाँ वठो पी चाय चलो भला थी अरे वही केड़ा थी वे छो भाई तोखे ॾिसंदो चाय पीअंदो आहियां त मज़ो अची वेंदो आहे वे सच सच न त वरी कूड़ मस्का हणण त पोइ तव्हां खां सिखे पर ॻाल्हि छा आहे अॼु जनाबे आलीअ जो रंग छो फिरियल पियो नज़र अचे भाई ॻाल्हि त आहे कहिड़ी ॻाल्हि आहे अरे ॻाल्हि त आहे ॿुधायो न कहिड़ी ॻाल्हि आहे ॻाल्हि इहा आहे त अॼु मम्मी थी अचे मम्मी शलटंग बजेसि टिप्पा त ईअं था ॾियो ॼण त का लॉटरी लॻी वञेव हिटलर कंहिं छाइजी हिटलर केरु हिटलर तव्हांजी मां हिटलर ॿियो केरु हिटलर हाँ सस खे हिटलर चवंदे शर्म नथो अचे हिकु दफ़ो न 100 दफ़ा चवंदसि हिटलर 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 कुंवार तूं हीअं नथी करी कुंवार तूं हूअं नथी करी कुंवार मुंहिंजे पुट खे ॻारे कंधा करे छॾियो अथई सॼो ॾींहुं घर में किट 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 लॻाए वेठी हूंदी आहे हा सच त चवे थी वेचारी हाँ मलाई वारो खीर पी तूं ऐं पाणीअ वारो खीर पीआरी मूंखे तॾहिं त तूं लॻी पई आहीं हीअं ऐं मां लॻो पियो आहियां हीअं हाँ मां मलाई वारो खीर पीअंदी आहियां हा मलाई वारो खीर पीअंदी आहीं अरे घणेई दफ़ा दरीअ तां लीओ पाए मूं ॾिठो आहे न रुगो मलाई वारो वरी उन में बादाम पिस्ता भी विझी पीअंदी आहीं तॾहिं त ॾींहों ॾींहुं पई थींदी वञी अच्छा त मां वांगुरु लिकी लिकी नूस नूस करण जी आदत पुट में बि आहे हिटलर कंहिं छाइजी ॾिस तूं तुर ॻाल्हि ते मुंहिंजी माउ खे हिटलर न चओ ऐं तुंहिंजी माउ जो हिकु वेले ते अची 10-15 फुल्का खाई वेंदी आहे मां कॾहिं कुझु चयो आहे हाय राम मुंहिंजी माउ अची तव्हांखे अखियुनि में खटकी आहे पंहिंजी माउ खे ॾिठो अथव कुंवार बिन्नर जी दाबेली त आणे ॾे कुंवार जुमणे जो समोसो त आणे ॾे पेट अथसि माईअ जो अला इंडिया जो घेट अथसि छा चई मुंहिंजी माउ जो पेट इंडिया जो घेट आहे शीला मां ॾिस वर तो तोखे चवां मुंहिंजी माउ लाइ ईअं हाणे घटि वधि न ॻाल्हाए छो न ॻाल्हायां मुंहिंजी माउ ईंदी आहे त झटि पुछंदा आहियो कॾहिं वेंदी अञा घणा ॾींहं रहंदी पंहिंजी माउ अची भले 3-4-5 महीना अची टिकी पए ऐं तव्हांजो पीउ सॼो ॾींहुं सिर ते अची चढ़ियो वेठो आहे उनजी चाकरी कोन थी कयां शेवा कोन थी कयां छा नगर में त मुंहिंजो जीअण ई असुल जंजाल थी वियो आहे हे भॻवान मां मरी वञा छा करियां हे भॻवान हिन खां पुॼण मुंहिंजे वस न आहे टीवीअ ते इहे सस ऐं नुंहरनि जा सीरियल ॾिसी तुंहिंजो त असुल दिमाग़ ख़राब थी वियो आहे मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे हे भॻवान मां काॾे वञा शुरू थियो ड्रामो काॾे वञा बाबो अची वियो बस हाणे बस कर बाबो ॾिसंदो त छा सोचंदो भले बाबा खे बि ख़बर पए त सॼो ॾींहुं मूंखे तंग कयो अथव बस कर बाबा हथ थो जोड़ियां माफ़ कर बाबा छा सोचंदो हा चङो ॾिस हाणे तुंहिंजी माउ अची करे 10-20 फुल्का खाई वञे तॾहिं बि मां तोखे कुझु कोन चवंदुसि अरे बाबो आयो आहे हाणे पंहिंजो इहो नाटक न रोअण बंदि कर हा पक कुझु कोन चवंदा न तूं वञ
जे त तव्हां ॿई घर में अकेला आहियो। हाँ बाबा, असां ॿई अकेला ही हुआसीं, पर तव्हां विच में अची असुल मज़ो घर घणा थई छोरा? 5 बाबा। छोरा तूं न सुधरंदे। अरे छा कयां, सच था चओ बाबा, जहिड़ा काम तेरा बच्चा। बस कर छोरा, वधीक न ॻाल्हाए। मुंहिंजे चांहि पाणीअ छा थियो? न को चांहि था पुछो, न को नाश्तो, न को पापड़, न पाणी। अरे क्वार, ओ क्वार। बाबा बाबा चांहि अचे थी, मां तो सॾु कयां। शीला, ओ शीला, अरे बाबा आयो आहे, चांहि किथे आहे? हाँ खबर है, तो बाबा अची विया आहिनि। हाँ वठो चांहि। चल टंग भॼेसि। अरे छोरा, तुंहिंजी क्वार मूंखे ॾिसी करे हर दफ़े टंग भॼेसि छो चवंदी आहे? बाबा इहो त संदसि तकिया कलाम आहे। चुप कर, जो जा मजू, जो ये पासो तो खणी। क्वार, तू यो टंग भॼेसि कंहिंखे ॾिसी चवंदी आहे? तव्हांखे? छा? मुंहिंजो मतिलबु आहे तव्हांखे ॾिसी छो चवंदसि बाबा? ये चाय है, ये चाय है। चाय ने तो बाकी ॿियो छा आहे? अरे चाय है या चाय जो पानी है? ॾींहं में 10 दफ़ा पीअंदा त अहिड़ी चाय मिलंदव। छोरा बाबा ॾींहं में 10 दफ़ा चांहि पीअंदा त अहिड़ी चांहि मिलंदव। हा छोरा, ॾिण घणा अथई? बाबा 10। छोरा बस कर, हेॾा हाणे पोड़ो कंदो मुंहिंजूं गिलाऊं पंहिंजे पुट सां। हे भॻवान, अची फाथी आहियां, शल टंग भॼेसि। वरी टंग भॼेसि। बाबा कुत्तो मूंखे चक पाए, उन खां मां कुत्ते तक पाए सफ़ाई थी वई? इन भागा सफ़ाई मां कंदुसि? न, सफ़ाई त मां कंदुसि। सफ़ाई थी वई? अरे बेवकूफ़, सफ़ाई मां कंदुसि छा? अरे बाबा छो पिया मथो वञो इन खां? अरे इहो त हिन जो तकिया कलाम आहे। अरे इहा ई त तकलीफ़ आहे, हिन घर में सभिनी जा तकिया कलाम आहिनि। वञ बेवकूफ़, मुंहिंजे लाइ वञी मलाई वारी चांहि ठाहे अच। हा वञ। इधर आयुसि। हट बिली, हट। केॾी महिल हट कुत्ता, केॾी महिल हट बिली। फाथो आहे हिन चरे मां। अरे मुंहिंजी चांहि जो छा थियो? मलाई वारी चांहि, चांहि कोन ईंदी। छो? बिल्ली कीड़े जी सफ़ाई करे वई। अरे बिल्लियूं ने कुत्ता इन्हनि मां तुंहिंजी जान दोस्ती छुटे। भागा पेड़े अची सफ़ाई कंदो। लॻे थो अॼु सुठी चांहि नसीब में ई कान्हे का। साईं सफ़ाई थी वई? अरे सफ़ाई थी पाए दूर कन ॾे, मां पंहिंजो कन तव्हांखे छो ॾियां? अरे अकुल जा कावर हेॾा समझे? हाँ, स्टार्टिंग में तो मां उस्ताद आया, सफाई कर रहा था। अरे वाह, सफाई थी वई। हाँ भेण, हाँ अचां थी सत्संग में। हूअं बि घर में मुंहिंजी ससु थी अचे। ससु जी चाकरी करण खां त सुठो आहे हुते अची गुरुनि जी शेवा कयां। असुल हिटलर छल टंग भॼेसि।
हाँ चलो हलूं था गॾु है न हाँ मालकिन सफाई थी हुई सफाई कौन थी है पाण सफाई करे रख न त वो हिटलर अची मैणा ॾींदी मूंखे करे छॾ सॼी सफाई हाणे मैणा कोन ॾींदी मैणा कोन ॾींदी पर छो छोके त उहा कोन थी अचे छा वो कोन थी अचे पर तोखे कीअं ख़बर पई त वो कोन थी अचे नंढे सेठ खे 2 फोन आया हुआ हिकु तव्हांजी ससु जो त उहा कोन थी अचे ऐं ॿियो कंहिंजो फोन आयो ऐं ॿियो तव्हांजी मां जो इहो अचे पई मुंहिंजी मम्मीअ जो छा त ख़ुशख़बरी ॿुधाई अथई मुंहिंजी मम्मी थी अचे भई मुंहिंजी मम्मीअ खे पनीर जी भाॼी ॾाढी वणंदी आहे तूं हीअं कर वञ पनीर वठी अच हा हिजो आयसि सफाई थी वई हे भॻवान तुंहिंजा लख शुक्राना तो ते सुभाणे कणा प्रसाद चाढ़ींदसि उन हिटलर मां त जान छुटी अरे हा पहिरियों भेण सीता खे त फोन कयां हेलो हा भेण ॻाल्हि ईअं आहे त मुंहिंजी ससु न पर मुंहिंजी मां थी अचे हा इन करे तूं थी अच ॾिस मूं बि गुरू चवंदा कोन त माउ पीउ जी शेवा याने भॻवान जी शेवा है न हा तूं थी अच चङो भले रखां थी अरे वाह मुंहिंजी मां थी अचे हेॾा तव्हां अची विया मुंहिंजी मम्मी थी अचे न हेॾा मुंहिंजी मम्मी घणे लॻे थी अचे 7 बजे हाँ 7 पर 6 त थी विया आहिनि हलो न हला केॾा हला मम्मीअ खे वठण अरे भाई तुंहिंजी मम्मी थी अचे तूं वञे न त छा मुंहिंजी मम्मी तव्हांजी मम्मी कोन्हे छा ओ बाक़ी मुंहिंजी मम्मी तुंहिंजी मम्मी कोन्हे हा चङो हाणे मूंखे माफ़ कयो हाणे अॻिते खां सोचे सम्झी ॻाल्हाईंदसि हाणे त हलो मूं चयो न मां कोन हलंदुसि तुंहिंजी मां अचे थी तूं वञीस वठण हाँ मां अकेले कीअं वञा मुंहिंजी मां छा सोचींदी त अकेली आई आहे हलो न तव्हां मूं चयो न कोन हलंदुसि माना कोन हलंदुसि अरे वरी कंहिंजो अटो खुटो आहे अरे तूं वञी दर खोल न दर न वञी छॾ दर त ईअं था भञनि ॼण त को छितो कुतो पुठियां पियो हुजे अचां छा ॻाल्हि आहे मम्मी अॼु ते प्यार सां स्वागत था कयो मुंहिंजी रानी मां त तुंहिंजो हमेशह ई प्यार सां स्वागत कंदी आहियां मुंहिंजी मां थी अचे ओ हाणे सम्झसि कजां तूं अॼु पनीर जी भाॼी ठाहे रखजां लालू वियो आहे पनीर वठण ऐं ॿियो थोरो घर जो नंढो वॾो कमु करे रखजां हा छो न मां मिठी ससु खटी हाणे छॾियो बि खणी हा कोमल पुट पनीर में मसाला थोड़ा सुठी तरह विझाए ऐं थोड़ी चिप्स बि तरे वठिजाए मुंहिंजी मां थी अचे न उनखे पनीर जी भाॼी ॾाढी वणंदी आहे अञा ॿियो कुझु कमु यादि अचई न त उहो बि चई छॾीसां अरे भाई आखिर तुंहिंजी मम्मी थी अचे हा अरे हा चङो यादि ॾियारेव पुट घर खे थोरो ठाहे करे थोड़ा नंढा वॾा ॿिया कम बि सभु करे रखिजांइ हा मां कमु कान कंदसि मूंखे ॿाहिरि वञिणो आहे ॿाहिरि वञिणो पर पुट अञा हाणे त आई हाणे आई आहियां हाणे वञां थी हेॾा ॿुधो था अरे हा ॿुधां थो तूं सॼी अहवान ॿुधा हुकुम कर मुंहिंजी रानी अंदरां मुंहिंजी नंढी वारो सैंडल त कढी अचो अरे जो खणी आयसि मुंहिंजी रानी ही छा जोण सैंडल खणी त सैंडल खणणु पवंदो आहे जीअं पतो हाजीअ खे ॾिसी भॼंदो आहे तीअं जो जे हुकुमनि ते पियो भॼे छा ज़मानो आयो आहे अरे छा थियो सैंडल जो अरे अची वियो खण पाए मुंहिंजी रानी मुंहिंजो नओं पर्स बि कबट मां कढी आ पर्स यस डार्लिंग पर्स इजो खणी आयसि छोरा
मम्मी मां कोन चवंदो मम्मी पाणे वञी चओस पुट डाई की रोटी ठाहे वठ चयो न मां कान कंदसि रोटी बोटी शल टंग भॼेस अॻे त अहिड़ी कोन हुई एक अलाए कहिड़ो जादू तो करे छॾियो अथसि जो हेड़ा जवाब थी ॾे हाणे ॿियो जो जा बजू जो खे कुछ चेंज कोन तो रुगो बेशरमन वांगुर यस यस लगाए बैठो आई चईस न थो त अंदर वञी रोटी करे हां बाबा उमर थकजी पई है हुन चयो रोटी न त न असां बि वञूं था ॿाहिरि खाइण अरे ॿाहिरि कीअं मुंहिंजी मां थी अचे वेचारी वेचारी कॾहिं कॾहिं त ईंदी है हा तुंहिंजी मां वेचारी ऐं मुंहिंजी मां हिटलर जॾहिं मुंहिंजी मम्मी आई हुई तॾहिं तव्हां बि त रोटी खाइण लाइ मना कई हुई पर उहा त तुंहिंजी मम्मी हुई न मां बि त उहो ई थी चवां तव्हांखे रुगो पंहिंजी मम्मीअ सां प्यार आहे मुंहिंजी ऐं पप्पा जी मम्मी त ॼण हितां हुतां आया हुजनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी तव्हांजी मम्मी आहे तव्हां वञी संभालियोसि ऐं हा हिकु ॻाल्हि त ॿुधाइणी विसरी वई मां ऐं शंकर जुदा थियण था चाहियूं हाँ जुदा थियण था चाहियो शंकर अरे शंकर ये छा थी चवे मम्मी हाणे ही चए थी त मञणो ई पवंदो ऐं हूअं ई तव्हांजे चवण ते पप्पा बि त पंहिंजी मम्मीअ सां जुदा थिया हुआ तॾहिं त अॼु मां चाचू सां गॾु रहिया पिया आहिनि कोमल हल था न पुट न तू मूंखे छॾे न वञ ॾावई न पुट मां हथ थी जोड़ी पुट मूंखे छॾे न वञ पुट मूंखे छॾे न वञ पुट मां तो मुझे शंकर बिना कीअं रहंदसि मूंखे कीअं बि करे मुंहिंजो पुटु आणे ॾियो अलाए कहिड़ो मुंहिंजे पुट ते जादू तो न करे छॾियई जो मूंखे छॾे हलियो वियो मां छा कयां मूंखे मुंहिंजो पुटु आणे ॾियो बस कर शीला रो न शंकर सची त चए जीअं मां पंहिंजी मां खां जुदा थियुसि अॼु शंकर पंहिंजी मां खां अलॻि थियो अॼुकल्ह ससूं वणनि कंहिंखे हर कंहिंखे पंहिंजी मां ई मिठी लॻंदी आहे शीला तूं छा चवंदी हुई मुंहिंजी मां खे हिटलर 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 ऐं अॼु कोमल तोखे हिटलर चवनि ॿाहिरि वञी तुंहिंजे नाले सभिनी खे चवंदी त हिन घर जी तूं हिटलर हुईं हिटलर 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 मूंखां ग़लती थी वई मूंखे माफ़ करे छॾियो माफ़ कंदुसि पर कुझु शर्तुनि ते मूंखे तव्हांजी सभु शर्तूं मंज़ूर आहिनि ठीक है त अॼु खां पोइ तुंहिंजो टीवीअ ते सस ऐं नुंहरुनि जा इहे झगड़े वारा सीरियल ॾिसण बंदि सत्संग ते ही चूड़ा पाए ही गले में हार पाए वञण ऐं वञी करे उते गिलाऊं करण बंदि पर मां थोड़ी गिलाऊं कंदी आहियां हा गिलाऊं न कंदी आहीं त ॿुधंदी हूंदी आहीं यो बुधन भी अॼु खां पोइ बंदि हाँ चलो बंदि बिल्कुल बंदि त ठीकु आहे मूं तोखे माफ़ कयो पर मूं त माफ़ न कयो हाँ छो बाबा तोखे माफ़ी खपई त माफ़ीअ जे एवज़ मुंहिंजे लाइ हिकु मलाई वारी चांहि ठाहिणी पवंदे हा शल टंग वरी ॾिस वरी टंग न इहो टंग बजेस अॼु खां बंदि बाबा हा इहा ॻाल्हि थी न हाणे फटाफट मुंहिंजे लाइ हिकिड़ी मलाई वारी चांहि जो ठाहे थी अचां अरे बीबी वञी केॾां थी चांहि त ठाहिजे पर पनीर जी भाॼी बि ठाहिजे हाँ ऐं पनीर जी भाॼीअ में मसाला थोड़ा चङी तरह विझिजे ठीक है हाँ वञा अरे वञ बाबा पर छो त
तुझी मम्मी को नथी अचे मुंहिंजी मम्मी थी अचे हाँ शलटन का बजे सभिनी जी शीला अञा टंग बजण छॾी कोन अथई मम्मी तू अरे हाँ वाह ऐं तुंहिंजी ससु बि मम्मी तव्हां बि हाँ मां भी ए तुंजो पुट एनुआ भी शंकर तू तव्हां भई मतलब त तव्हां सब गॾिजी मूंखे शलटन का बजे न माफ़ कजो मम्मी मां तव्हां सां घटि ॻाल्हायो तव्हांजो मन दुखाइण जो को इरादो कोन हो तव्हां सब गॾिजी शलटन का बजे अचो त असां सभु जीवन मां खटास कढी प्रेम जी मिठास भरे जीवन खे अमृत बणायूं मुंहिंजी मां त मिठी ऐं मुंहिंजी ससु ससु ससु